वक़्तु वॾो बेरहम आहे, रत जे रिश्तनि में बि विछा विझी थो छॾे। शहरबानो, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, वक़्तु वॾो बेरहम आहे या इंसान जेको वक़्त ऐं हालतुनि खे बि तब्दील थो करे छॾे। ॾिस सरदार साईं, सरदार चाकर खान वारा असांजा वेझा अज़ीज़ आहिनि, पर दुश्मनीअ जे करे 18-20 साल गुज़री विया आहिनि। न रुसी सघियासीं, न हिक ॿिए खे ॾिसी सघियासीं। शहरबानो, इहे चाकर खान वारा अंध जे घोड़नि ते सवार थी असांजे कबीले जे माण्हुनि जे सीने जे मथां घोड़नि जे सुंभनि सां लताड़ींदा ऐं चिभाड़ींदा था वञनि। इन्हनि रिश्तनि में सुञाणप हाणे न रही आहे, तॾहिं त इन हद ताईं इहे दुश्मनी वधी वई। चाचा साईं चांहि पियो। वॾी महिरबानी पुट, वॾी महिरबानी। धीअ। जी चाचा साईं। शहरबानो, मीर कैसर खान कुझु ॾींहंनि खां पोइ शहर खां वापसि अची रहियो आहे। कंहिं शइ जी ज़रूरत हुजेई त मीर कैसर खान खे चई छॾियां, उहो शहर मां वठंदो अचे। चाचा साईं, मीर कैसर खान कॾहिं आगे शहर अचे? बचा, मई अंदाज़े मुताबिक़ मीर कैसर खान हिन महीने जे आख़िर ताईं पंहिंजी पढ़ाई मुकमिल करे वापसि मोटी ईंदो। मीर कैसर खान जो ज़िक्र पियो हले, हुनजी फोन आई आहे, वॾी हयाती त। अस्सलाम वालेकुम बाबूजानी। वालेकुम अस्सलाम। मीर कैसर खान, असीं तोखे यादि करे रहिया हुआसीं, एतिरे में तुंहिंजी फोन अची वई। हुकुम कर पुट। बाबा साईं, अॼु आउं पंहिंजी यूनिवर्सिटी खे अलविदा करे पंहिंजे कबीले ॾांहुं अची रहियो आहियां। पुट मुंहिंजा कैसर खान, मुंहिंजा बच्चा, असां जूं अखियूं तोखे ॾिसण लाइ आतियूं आहिनि। मीर कैसर खान, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मां कुझु बॉडीगार्ड तोॾे मोकिले रहियो आहियां जेके तोखे हिफ़ाज़त सां हिते वठी ईंदा। ठीकु आहे? अचे हाणे पंहिंजी माउ सां ॻाल्हाए। अचे वठ पंहिंजे मोगी पुट मीर कैसर खान सां ॻाल्हाए, मरे थो तो लाइ। हेलो मुंहिंजा बचड़ा, एॾो भला को सिकाईंदो आहे छा पंहिंजे दीदार खां पंहिंजी माउ खे? हा मलयाली वाल, बाबा ठीकु आहे? सभु ख़ुशि आहियूं। मानूर बि तोखे ॾाढो सारे थी। बाबा जानी, हाणे तबियत कीअं आहे? हाणे बहितर महसूस पियो कयां। छा थियो आहे वरी? तुंहिंजे चेहरे जो रंग फिटो पियो आहे। बाबा जानी, तंबूरे जी उहा हिक ई तार जेका मुंहिंजे दिलि में वॼी रही आहे। सरदारीअ जी पग सिर ते सजण जी उमिरि थी वई थी, अञा बि उहा ई ज़िद, जेका शइ घुरी उहा मिले ई। मीर संजर खान जी फितरत ही कुछ अहिड़ी आहे। मीर संजर खान छा करे? हर जाइ ते साॻी फितरत हलंदी नाहे, इहा त मुमकिन ई नाहे। उहा छोकिरी सरदार बालाज खान जी भाइटी आहे। असां ऐं बालाज खान हिक ॿिए जी रत जा प्यासा आहियूं।
हा शेरदिल ॻाल्हि कर कीअं आयो आहीं? सरदार साहब एक अहम ख़बर है। सरदार बालाज खान जो पुट कैसर खान पंहिंजी तालीम पूरी करे पंहिंजे कबीले वापस अची रहियो है। कहिड़े रस्ते खां? मीर हज़ार खान वारे रस्ते खां। शाबाश। बालाज खान जो पुट वॾी सिक्योरिटी में पंहिंजे कबीले पुॼंदो। हेॾे तहफ़ुज़ मझां उनखे हेॾे आणणु मुमकिन न आहे। बाबा जानी हुनखे हिते आणणु आसान त नाहे, पर नामुमकिन बि नाहे। उहो वरी कीअं? सुल्तान जो आहे। सुल्तान खे घुरायो। बाबा जानी खंजर भला छो तिखो था कयो? वरी को शिकार करणो अथई छा? शिकार नाहे करणो, कंहिंजो कंठ कपड़ो आहे। कंठ कंहिंखे मारणो अथई बाबा जानी? तूं नथो ॼाणी हिकु औलाद जे ज़ख्म खे। हुन तुंहिंजे भाउ रखे पंहिंजी धीउ गुलनास जेका भाणे जे प्यार में रतल हुई, रतल हुन मुंहिंजे पुट हाल रखे हुन खां जुदा करे छॾियो। छेया घुस गए बाबा जानी। सुल्तान खे मारणो अथई? जॾहिं सुल्तान सां तव्हां जो परचाव थी वियो हुयो, पोइ तव्हां हुन लाइ वेर छो था रखो? चुप! वकालत करण वारा, तूं छा ॼाणी हिन ज़माने जूं लर्ज़शूं? बाबा अदे हालार पाण जुनून में अची खुदकशी कई। इनमें भला सुल्तान जो कहिड़ो ॾोह? ॾिस, जेकॾहिं हो सुल्तान पंहिंजी धीउ गुलनार जो संग मुंहिंजे पुट खे ॾे हा त छो करे हा मुंहिंजो पुट खुदकशियूं? बाबा जानी गुलनास कंहिंजे नाव थियल हुई। जेकॾहिं उते न ॾेहा त सुल्तान ज़बान सां गॾु पंहिंजी क़ौम जे अॻियां कूड़ो थी पिया। कहिड़ो मुंहुं ॾेखारे हा पंहिंजे कबीले वारनि खे? इहो फ़ैसिलो क़ौम सिर्फ़ हुनखे थोरे वक़्त जे लाइ रुसवा करे हा, पर ही ख़ुदादाद हुनखे मौत ॾेई हुनखे ज़िंदगीअ खां रुसवा करे छॾींदो। बाबा जी होशिया खां तूं जेको फ़ैसिलो करे रहियो आहीं न, सॼे कबीले ते भारी पवंदो। सुल्तान जो मौत ज़रूरी आहे। जॾहिं मां हुनखे मौत ॾींदुसि, घटि में घटि ख़ुदादाद जे दिलि ते झंडो त पवंदो न। मां मुतमइन हूंदुसि त मां पंहिंजे पुट हालार जो पलांद वरितो, पलांद। ख़ुदादाद नांग ओ जंहिंखे कखे रत जी रफ़्तार बंदि थी वेंदी आहे, बंदि। शायदि हू मुंहिंजे मन जी ॻाल्हि सम्झी न सघियो आहे, इन करे अणॼाण आहे। अॻिते अम्मा ॾाढो सख़्ती सां मना करे छॾियो आहे त कंहिं सां बि दिलि न लॻाइजां, असांजो कंधु न कटराइजां। तो ॾिठो न, अदी गुलनार कंहिंसां मोहबत कई ऐं बाबा जानी हुनखे एतिरो दूर पढ़ाए ॾिनो। हे कहिड़ी दुनिया जो समुंड आहे
जिते प्यार करण ते पाबंदियूं आहिनि, मां सिर्फ़ हक़ मेर सां मिजाज़ी ख़ुदा जी पूॼा करियां, पर क़िस्मत जे रेखान में कुझु अहिड़ो लिखियलु आहे जिते मोहब्बत जी बहारनि में खिज़ा जो हवाऊं साड़ियूं छॾी, हिक पासे माउ पीउ जो भरम, ॿिए पासे अंदर जो उधम, कंहिंखे पंहिंजो करियां ऐं कंहिंखे छॾियां, कहिड़ो फ़ैसिलो करियां, मां अकेले छा करियां? छा नथो सम्झ में अचे? मीनास, किस्मत जो हाल हथ मोटे कर, ढारे वारो ढारो हणी किस्मत जो हाल ॿुधाए। महनाज़ जी ज़िंदगी दाव ते आहे ऐं तोखे मज़ाक जी लॻी आहे। तुंहिंजी शादी था कराइनि छा जो तुंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻल आहे? अड़े चरी, तुंहिंजी शादी थींदी न, मां त झुमरियूं पाईंदसि, झुमरियूं। ओहो, शादी कोन था कराइनि? ओहो मुंहिंजी गुल परी, वो मसलो कहिड़ो आहे? पंहिंजी ज़बान खोल त ख़बर पवे। मेवेश, तोखां मूं घणो ई लिकायमि, पर लॻे थो हाणे तोसां ॻाल्हि करणी पवंदी। जी जी, जेकॾहिं तूं का बि ॻाल्हि पंहिंजे अंदर में लिकाईंदीअ न, त अंदर में तड़पी तड़पी मरंदीअ। इन जे करे सुठो अथई त मूंखे सभु ॻाल्हियूं ॿुधाए छॾ। खुदाश कुन, मुंहिंजो मन सालार खे ॾाढो चाहे थो। ऐं सालार शायदि हू मुंहिंजे मन जी ॻाल्हि सम्झी न सघियो आहे, इन करे ॼाण आहे। अॻिते अम्मा ॾाढो सख़्ती सां मना करे छॾियो आहे त कंहिं सां बि दिलि न लॻाइजां, असांजो कंधु न कटराइजां। तो ॾिठो न, अदी गुलनार कंहिंसां मोहबत कई ऐं बाबा जाने हुनखे एतिरो दूर पढ़ाए ॾिनो जो अॼु ॾींहं ताईं असां हुनखे नाहे ॾिठो। हाणे तूं ई ॿुधाए त मां कंहिंजी ॿुधां, पंहिंजे माउ पीउ जी या हिन दिलि जी? हाय जानी हाय, चरी जेके प्यार कंदा आहिनि न, उहे प्यार जे दरिया में घिरण खां पोइ उहे किथे सोचींदा आहिनि त पाणीअ जूं बलाऊं बि हूंदियूं आहिनि। त पोइ मां अखियूं बंदि करे सालार सां नीअ जो नातो लायां बिना के ख़ौफ़ जे। अॼु एॾो ख़ूबसूरत तयार थी रही आहियां, कैसर ख़ान जी नज़र पवण सां ई आ में चका गनोक बि रही। अॼु मुंहिंजी दिलि जी मुराद पूरी थी वञे, साईं जी दरगाह ते वञी ग़रीबनि खे कुझु ॾेई अचां। दिलमनी जो बोले बुलबुला बाली, दिलमनी जो बोले बुलबुला बाली। अॼु पंहिंजे महबूब जे अचण जी ख़ुशीअ में एॾो नचां, मूं सां गॾु ही पहाड़, ही नदियूं सभु झूमी पवनि। मेघल, इहो मौलादात किथे आहे? सरदार घर में ॿार बीमार हुयसि, ओॾां वियो आहे। अच्छा, ॿारनि खे नाचाकी हुनजे ॿार। ॻाल्हि ॿुध, अॼु मुंहिंजो पुटु कैसर ख़ान पंहिंजी पढ़ाई मुकमिल करे शहर खां वापसि अची रहियो आहे। मेघल, पाण सां ॿ टे हमरा गॾु खणी हथियार बंदि थी करे मुंहिंजे पुटु मीर कैसर ख़ान खे बहिफ़ाज़त हिते वठी अचो। सरदार साहब, मौलादा जो इंतज़ारु कयूं या असां निकिरी वञूं? कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे मेघल? ही सरदार बालाज ख़ान कंहिं बि हिकु माण्हू ते
नाज़ नाहे कंदो। तव्हां सभु मुंहिंजा कबीले जा माण्हू फौलाद आहियो, फौलाद। ऐं हा, वापसी महिल कंहिं ॿिए पासे ॾांहुं न, मीर हज़ार खान वारे रस्ते ॾांहुं वापसि अचिजो। हली पो, हली पो। जेको हुकुम सरदार साहब जो। अल्लाह जी अमान में बुरो। सुल्तान जी अखना वजी अब्बारा। सुल्तान जे करे मीर संजर खान तो खां पंहिंजो सिर घुरे त सरदार साहब, सुल्तान जो ही सर अव्हां जो आहे। घुरण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मुंहिंजो सिर हर वक़्तु अव्हां ॾो हाज़ुर आहे। हुकुम कयो। एॾी वफ़ादारी जी हाम सुल्तान। हा सरदार साहब, मूंखे पंहिंजे मालिकनि सां वफ़ादारी ते ग़ुरूर आहे। सुल्तान, अॼु तुंहिंजे मथां हिकु इम्तिहान विझां थो, तोखे आज़माइण थो चाहियां। भल सरदार साहब, सिर हलियो वञे पर सुल्तान जा कदम कॾहिं बि पोइते न हटंदा। अॼु मीर कैसर खान, मीर बालाज खान जो पुट मीर हज़ार खान जे रस्ते खां अची रहियो आहे, सो बि पंहिंजे मुहाफ़िज़ुनि सां गॾु। कंहिं बि हालत में हू मूंखे ज़िंदा खपे। मिली वेंदो, जेको अव्हां चाहियो था मिली वेंदो। सुल्तान ज़बानश तरखती हर ठाक लोहाली के। ठीक है, पोइ निकरण जी क्या? ठीक है सरदार साहब, जेको अव्हां जो हुकुम। मां कुछ माण्हू गॾु करे हींअर ई निकिरां थो। व्याकासु, हथियारनि जे ज़ोर ते तूं कंहिंजूं परवाज़ूं ख़तमु नथो करे सघे। इंसान तॾहिं ख़तमु थींदो आहे जॾहिं केरु हार मञे या हू पंहिंजी अना खे फना करे पंहिंजो कंधु झुकाए। मीर कैसर खान, तुंहिंजो इहो ऊंचो कंधु अहिड़ो त झुकाईंदो जो असांजे कबीले जो हर फर्द तुंहिंजो ही अरडो झुकियल कंधु ॾिसी तअजुब खाईंदो।
सरदार काॾे वियो? सरदार अॻुवां थी वियो। या अल्लाह खैर का कैसर खान ने। गालिया मीर कैसर खान तव्हां जो त कने कका थियो गालिया मीर कका थियो कने कका थियो नढड़ायो तो ये हाल ताके का समझ में आती है नढड़ायो तो नढड़ा तू ये मीर गुम थियो गैर खड़ियस कने यो या अल्लाह कैसर खान दे खैर कर। अल्लाह छो अंदर जी कैफियतूं चेंज थी वियूं आहिनि। शायद मीर कैसर खान के काफ़ी टाइम का बाद ॾिसां थी तॾहिं अहिड़ा ख़्यालात अचनि था। सरदार साहब, यह है मीर कैसर खान वल्द सरदार बालाज खान अवां जी खिदमत में हाजिर है। वाह वाह सुल्तान, सुल्तान तोखे बबर शेर चवां, उकाब चवां, छा चवां, जेको चवां सो घटि आहे। अॼु तोखे तमाम घणनि इनामनि सां नवाज़ियो। कैसर खान, सुञाणप का नई नाहे। मां तुंहिंजे हसब ऐं नसब खे सही तरह सुञाणा थो। खुली फिज़ा में तुंहिंजो उॾाम करण जो वक़्तु हाणे ख़त्म थी चुको आहे। मीर कैसर खान, हथियारनि जे ज़ोर ते तूं कंहिंजूं परवाज़ूं ख़त्म नथो करे सघे। इंसान तॾहिं ख़त्म थींदो आहे जॾहिं केरु हार मञे या हू पंहिंजी अना खे फना करे पंहिंजो कंधु झुकाए। मीर कैसर खान, तुंहिंजो इहो ऊंचो कंधु अहिड़ो झुकाईंदो जो असांजे कबीले जो हर फर्द तुंहिंजो ही अड़ो झुकियल कंधु ॾिसी तअजुब खाईंदो। आसमाननि में उहे लर्ज़िशूं आहिनि जंहिंजे पंहिंजे ॿाहुनि में ताक़त हूंदी आहे, सहप हूंदी आहे ऐं दीदा दिलेरी हूंदी आहे। तूं त पंहिंजे इन्हनि वाठनि जे ज़ोर ते शिकार कंदो आहे। शायदि तोखे मुंहिंजी ताक़त जो अंदाज़ो न आहे। मां जॾहिं ताक़त